Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त इसराइल ऐं ईरान जंगबंदी जी भञकड़ी कई। ईरान ऐं इसराइल खां ख़ुशि न आहियां। नेटो सरबराही इजलास लाइ दी हेग रवानगी खां अॻु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ट्रंप चयो त इसराइल मुआहिदे ते रज़ामंदी ज़ाहिर करण बाद बमबारी शुरू कई। ईरान ते बमबारी करे इसराइल जंगबंदी जी भञकड़ी कई। ईरान जूं जोहरी सलाहियतूं ख़तम थी चुकियूं आहिनि। ईरान कॾहिं बि जोहरी प्रोग्राम ॿीहर न ठाहींदो। मूंखे इहो बिल्कुलु बि पसंदि न आयो त इसराइल जंगबंदी ते रज़ामंदी जे फौरी बाद हमला कया। अमेरिकी सदर चयो त इसराइल पंहिंजा पायलट्स वापसि घुराए। ईरान ते हरगिज़ बि बम न किराया वञनि। जेकॾहिं ईअं कयो वियो त इहा जंगबंदी जी वॾी भञकड़ी हूंदी। इसराइल जो ईरान ते जंगबंदी जी भञकड़ी जो इल्ज़ाम तहरान तरदीद करे छॾी। इसराइली फ़ौज खे तहरान जे अहम सरकारी इदारनि ते हमले जो हुकुम। इसराइली दिफ़ा वारे वज़ीर कार्ड्स दावा कई आहे त ईरान जंगबंदी जी भञकड़ी कंदे 2 बैलिस्टिक मिसाइल फायर कया, जिन खे इसराइली दिफ़ाई निज़ाम फ़िज़ा में ई तबाह करे छॾियो। जवाब में इसराइली फ़ौज खे तहरान जे अहम सरकारी हदफ़नि ते शदीद हमले जो हुकुम ॾिनो वियो आहे। ईरान इसराइल जे इल्ज़ामनि खे रद्द करे चयो आहे त हुन सीज़ फायर खां पोइ को बि मिसाइल हमलो नाहे कयो। ईरान जंगबंदी लाइ पुरज़म आहे। मिसाइल हमलनि जी दावा रुगो इश्तियाल अंगेज़ी आहे। कतर ऐं लबनान जो विच ओभर खे एटमी हथियारनि खां पाक बणाइण ते इत्तिफ़ाक़। ख़िते जी बिगड़ियल सूरतहाल जो ज़िम्मेवार इसराइल करार। दोहा में कतर ऐं लबनान जे वज़ीर आज़म गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ईरान ऐं इसराइल विच में जंगबंदी जी आजियां करे छॾी। कतरी वज़ीर आज़म शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान चयो त असां ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहियूं। कतर ते ईरानी हमलनि जी मज़म्मत कयूं था। कतर ते हमलो सिफ़ारती भञकड़ी आहे। ग़ैर ज़िम्मेवाराननि क़दमनि सां ख़िते में अदम इस्तेहकाम पैदा थींदो आहे। ईरान जे हमले असांखे हैरान करे छॾियो। कतरी फ़ौज हमले जो जवाबु ॾियण जी सलाहियत रखे थी। उमेद आहे त ईरान इसराइल जंगबंदी बरक़रार रहंदी। इसराइल ख़िते खे जंग में धिकण जी कोशिशि कई। कतर छिकताण घटाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। लबनानी वज़ीर आज़म नवाब सलाम चयो त इसराइल ईरान जी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी कई। ईरान ते हमलो करे आलमी कानूननि जी भञकड़ी कई वई। लबनान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। इलाइक़ाई मामलनि ते इसराइल मथां दबाव विझणो पवंदो। हमले ते कतर सां यकजहती जो इज़हार कयूं था। दोहा इजलास में ख़िते जी सूरतहाल ते ग़ौर कयो वियो। इसराइली हमला ईरान जी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी हुआ। इसराइली फ़ौज जी बेदख़ली खां सवाइ ख़िते में अमन मुमकिन न आहे। इसराइल ईरान जी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी कई। ईरान इसराइल सीज़ फायर पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज खे बुलंदियुनि ते पहुचाए छॾियो। 100 इंडेक्स में 5,900 पॉइंट्स खां वधीक वाध रिकॉर्ड। इंडेक्स 1,22,000 जी हद पार करे वरिती। 100 इंडेक्स में 5% वाध ते मार्केट हॉल्ट बाद कारोबार बहाल। आलमी स्टॉक मार्केट्स में बि तेज़ी। सीड़पकारनि जंग जे ख़ात्मे खे मईशत लाइ सुठो सौण करार ॾेई छॾियो। अमेरिका जे स्टॉक मार्केट्स में नुमायां इज़ाफ़ो रिकॉर्ड। S&P 500 इंडेक्स में 1%, नेस्डेक में 0.9% ऐं डाउ जोन्स इंडस्ट्रियल एवरेज में 0.99% जो इज़ाफ़ो थियो। एशिया जी मार्केट्स में बि मस्बत रुझान। इंडेक्स 5,900 पॉइंट्स खां वधी वियो। हांगकांग जो हैंग सेंग इंडेक्स 2% वधी वियो। चीन शंघाई इंडेक्स 1% मथे। जापान जे नकी 225 इंडेक्स में बि 1% वाध। इंडोनेशिया जो IDX कंपोज़िट इंडेक्स 1.6% वधी वियो। आलमी सतह ते तेल जी क़ीमत में बिलात। सीड़पकारनि में एतमाद जी बहाली सबबि आलमी मार्केट्स में मस्बत रुझान ग़ालिब। ख़ैरपुर सेंट्रल जेल वटि बांदियुनि सां भरियल वैन ते हमलो। फायरिंग में हिकु कैदी मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। SSP ख़ैरपुर पारां वाक़े वारे हंधि पहुची सूरतहाल जो जाइज़ो। जेल खे कड़ो। पुलिस मूजिबि अदालती हाज़िरी बाद कैदियुनि खे कोर्ट ॾिजी नियो पियो वियो त सेंट्रल जेल जे मुख्य गेट वटि हथियारबंदनि अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में कैदी मोहम्मद हाशिम रिंद मौक़े ते ई मारिजी वियो। इमामुद्दीन रिंद ऐं सिकंदर गोपांग ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। मारिजी वियल कैदी जो लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मी कैदी मूजिबि हमले आवरनि सेंट्रल जेल जे मुख्य गेट वटि पुलिस जी मौजूदगी दौरान वेन ते हमलो कयो। 9 मई बाबति 8 केसिस में PTI बानी जूं ज़मानत दरख़्वास्तूं रद्द। लाहौर हाईकोर्ट जे जस्टिस शहबाज़ रिज़वी जी सरबराही में बरुकनी बेंच PTI बानी जी ज़मानत दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। फ़ैसिलो साम्हूं अचण बाद PTI जे वकीलनि जो कोर्ट में एहतजाज। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त 9 मई जे 8 केसिस में ज़मानत मुमकिन हुई। अदलिया दबाव में अची फ़ैसिलो उन्हनि जी मर्ज़ी मूजिबि ॿुधायो। जुडिशल कम्प्लेक्स ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो त अदालतुनि मायूस कयो। अलाह मां उमेद आहे
PTI बानी खे किथां त ज़रूरु इंसाफ़ मिलंदो। बानी हुकुम ॾिनो त ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली टोड़े छॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सऊदी अरब ऐं कतर जे सफ़ीरनि जी मुलाक़ात। इस्लामाबाद में मुलाक़ात दौरान विच ओभर जी तेज़ी सां तब्दील थींदड़ सूरत हाल ते ख़्यालनि जो ॾे वठि। वज़ीर आज़म पारां सऊदी अरब जे बादशाह शाह सलमान ऐं वली अहद बिन सलमान लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सऊदी अवाम सां पाकिस्तान जी यकजहती जो अहद कयूं था। पाकिस्तान सऊदी सां ख़िते में अमन ऐं सलामती लाइ वेझो सहकार जारी रखंदो। कतरी सफ़ीर सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म चयो त कतर में अमेरिकी हवाई अॾे ते हमले जी मज़म्मत। कतरी अमीर ऐं अवाम सां यकजहती जो इज़हार कयूं था। कतरी भेनरुनि भाइरनि ऐं ख़िते जा अमन लाइ दुआगो आहियूं। आकाश अंसारी क़त्ल केस में जवाबदार ॼाणायल लतीफ़ आकाश जी ज़मानत लाइ दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी 26 जून ताईं मुलतवी। जवाबदार तरफ़ां ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल। जवाबदार ॼाणायल लतीफ़ आकाश ऐं फ़रियादी जान मोहम्मद अंसारी जा वकील अदालत आरो पेश। डॉक्टर आकाश अंसारी जी बेवा हलीमा अंसारी कोर्ट जे अहाते में मौजूद। सुनवाई दौरान हाज़िर न थी। डॉक्टर आकाश अंसारी जे दोस्त अलमुद्दीन अंसारी चयो त चाहियूं था त डॉक्टर आकाश अंसारी जो खून सां इंसाफ़ थिए। डॉक्टर आकाश अंसारी जी बेवा अदालत खे लिखी ॾिनो आहे त लतीफ़ आकाश क़त्ल में मुलविस न आहे ऐं हुन ज़मानत वारी दरख़्वास्त ते एतराज़ वारनि बदिरां लिखी ॾिनो आहे त जेकॾहिं लतीफ़ आकाश जी ज़मानत थिए थी त उनखे को एतराज़ न हूंदो। डॉक्टर आकाश अंसारी जी बेवा हलीमा अंसारी सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई वई त हुन ॻाल्हाइण खां इनकार करे छॾियो। हलीमा अंसारी तरफ़ां अदालत में हल्फ़नामो दाख़िल। हल्फ़नामे में चयो वियो त लतीफ़ आकाश खे बेगुनाह केस में फासायो वियो आहे। जवाबदार तौरु लतीफ़ आकाश जो नालो ख़ानदानी रंजिश सबबु ॾिनो वियो। जेकॾहिं अदालत लतीफ़ आकाश खे ज़मानत ॾींदी त खेसि को बि एतराज़ न हूंदो। लंजार हाउस खे बाहि ॾेई साड़ण वारे केस जी ॿुधणी GDA अॻवान मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई नशर फ़िरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत आरो पेश। कोरोना टेस्ट जी रिपोर्ट अचण ताईं ॿुधणी 28 जून ताईं मुलतवी। अदालत ॿाहिरियां वॾियंग में पुलिस अहलकार मौजूद। बख्तरबंद गाॾी बि बीहारी वई। दादू भरिसां शादी जे 1.5 महीने बाद ज़ाल मुड़ुस जा गोलियूं लॻल लाशत। ॻोठु लोंग चहमाण में नौजवान मज़हर ऐं संदसि ज़ाल ख़ुशी जा घर जे कमरे मां लाश हथाया। पुलिस मूजिबि वाक़े वारे हंधि तां हिकु पिस्टल हथायो। वाक़ियो कीअं पेश आयो घणो ॾुखी जांच करे रहिया आहियूं। वारिसनि जो चवणु आहे त मज़हर ऐं ख़ुशी पाण में सौट हुआ। शादी 1.5 महीनो अॻु थी। नौजवान जे पीउ अब्बास चौहान मूजिबि पुटु ज़ाल खे क़त्ल करे पाण आपघात कयो। कशमोर ज़िले में बदअमनी अग़वा जे वारदातुनि ऐं रतोछाण जे वाक़िअनि ख़िलाफ़ इस्लामाबाद में 3 ॾींहं बि एहतजाज। शहरी इतिहाद हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि प्रेस क्लब वारो एहतजाज जारी रखियो। मुज़ाहिरीन चयो आहे त गुज़िरियल 5 सालनि खां कशमोर ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। औरतूं ऐं ॿार बि महफ़ूज़ न आहिनि। सिंध में एहतजाज ऐं हाईवेज़ ब्लॉक कया पर कंहिंजे बि कन ते जूअ न सुरी। इन करे इस्लामाबाद अची एहतजाज करण ते मजबूर थिया आहियूं। सदर वज़ीर आज़म आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे नोटिस वठण जी अपील। कशमोर ज़िले में अमन जी बहाली ऐं अवाम जे जान माल जे तहफ़्फ़ुज़ लाइ जोगा क़दम खणण बाबति हुकुम ॾियण जो मुतालबो। ऐं चुमासे जूं हवाऊं मुल्क जे उतरियनि ऐं विचनि इलाइक़नि में दाख़िल। मौसमियात खाते चयो आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में चुमासे जे हवाउनि में वधीक शिदत जो इम्कानु आहे। ओलह जी हवाउनि जो सिलसिलो बि मुल्क जे उतरियनि इलाइक़नि में दाख़िल थी रहियो आहे। 26 जून ते थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, बदीन ऐं दादू में तूफ़ानी बरसात जो इम्कानु। कराची में जुमे खां आचर दौरान तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जी अॻकथी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स वठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।